वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन जी बाकायदा शुरुआत कंदासीं अहम ख़बर सां। शांगला जे वशाम वारे इलाइक़े में गाड़ी ते मुबैना आपघाती हमलो, 5 चीनी शहरनि समेत 6 ॼणा मारिजी विया, केतिराई माण्हू ज़ख़्मी। डीआईजी मालाकंड मूजिबि हमलो कंदड़नि बारूद सां भरियल गाॾी मुसाफ़िरनि जी गाॾी सां टकराए छॾी। चीनी मुसाफ़िरनि जी गाॾी जो ड्राइवर बि ज़ख़्मी थियो। डीआईजी मालाकंड जो इहो चवणु आहे ज़ख़्मियुनि खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मुतासिर गाॾी इस्लामाबाद खां कोहिस्तान वञी रही हुई। डीआईजी जो इहो चवणु आहे इलाइक़े खे कड़ो चाढ़ियो वियो आहे। बम डिस्पोज़ल यूनिट पहुची वियो। अहम ख़बर अवां सां शेयर कई पिया। शांगला जे बशाम वारे इलाइक़े में गाॾीअ ते मुबैना आपघाती हमलो थियो आहे, जंहिंमें 5 चीनी शहरनि समेत 6 ॼणा मारिजी विया, केतिराई माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि। डीआईजी मालाकंड मूजिबि हमलो कंदड़नि बारूद सां भरियल गाॾी मुसाफ़िरनि जी गाॾीअ सां टकराए छॾी। चीनी मुसाफ़िरनि जी गाॾी जो ड्राइवर बि ज़ख़्मी थियो। डीआईजी मालाकंड जो चवणु आहे ज़ख़्मियुनि खे मक़ामी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मुतासिर गाॾी इस्लामाबाद खां कोहिस्तान वञी रही हुई। इलाइक़े खे कड़ो चाढ़ियो वियो आहे। बम डिस्पोज़ल यूनिट पहुची वियो आहे। शांगला जे विशाम वारे इलाइक़े में गाड़ी ते मुबैना आपघाती हमलो, 5 चीनी शहरनि समेत 6 ॼणा मारिजी विया, केतिराई माण्हू ज़ख़्मी थी पिया। डीआईजी मालाकंड मूजिबि हमलो कंदड़नि बारूद सां भरियल गाॾी मुसाफ़िरनि जी गाॾी सां टकराए छॾी।